सवाल कयो आहे अवेस करनी लिगारी। वो तो चए त घर में मुर्शिद या बाबा साईं जी तस्वीर हणणु सही आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। घर में तस्वीर लॻाइण पोइ चाहे कंहिं मुर्शिद जी हुजे या पंहिंजे रिश्तेदारनि जी हुजे त इहो मना आहे। इन खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे। ऐं इन जो सबबु इहो आहे त जंहिं घर जे अंदरि तस्वीर लॻल हूंदी आहे ऐं उहा ज़ाहिर ज़हूर हुजे यानी टंगियल हुजे त उन घर में रहमत जा मलाइक दाख़िल नाहिनि थींदा। जीअं बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला तदखुलुल मलाइकतु बैतन फीह कल्बुन वला सूरतुन। उन घर जे अंदरि मलाइक दाख़िल नाहिनि थींदा जंहिं घर जे अंदरि कुतो पालतू शौंकिया हुजे या जंहिं घर में तस्वीर लॻल हुजे। इन हदीस मुबारक में मालूम थियो त घर में तस्वीर हणणु मना आहे, इन खां बचणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।